ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। वज़ीर-ए-आज़म PCB चेयरमैन जे चैंपियंस ट्रॉफ़ी बाबति उसूली मौक़िफ़ जी साराह कई। चैंपियंस ट्रॉफ़ी टूर्नामेंट बाबति अवां जे मौक़िफ़ हर पाकिस्तान जी दिल जो आवाज़ आहे। वज़ीर-ए-आज़म ICC में अवां पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम जी तर्जुमानी कई। वज़ीर-ए-आज़म सभ खां पहिरियां पाकिस्तान जी इज़्ज़त आहे ऐं ॿियो सभु कुझु उन खां पोइ आहे। वज़ीर-ए-आज़म ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। वज़ीर-ए-आज़म PCB चेयरमैन जे चैंपियंस ट्रॉफ़ी बाबति उसूली मौक़िफ़ जी साराह कई। चैंपियंस ट्रॉफ़ी टूर्नामेंट बाबति अवां जो मौक़िफ़ हर पाकिस्तान जी दिल जो आवाज़ आहे। वज़ीर-ए-आज़म ICC में अवां पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम जी तर्जुमानी कई। वज़ीर-ए-आज़म सभ खां पहिरियों पाकिस्तान जी इज़्ज़त आहे, पोइ ॿियो कुझु उन खां पोइ आहे। वज़ीर-ए-आज़म मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।